अस्सलामुअलैकुम दोस्तों, सिंधी बेहतरीन है कोयले सिंध गुलूकारा समीना कंवल। गुलूकारा समीना कंवल केर ऐं किथां जी आहे? फनकारा समीना कंवल के सिंध में एतिरी शोहरत कीअं मिली? फनकारा समीना कंवल कैंसर जहिड़े मौज़ी मर्ज़ में कीअं मुब्तला थी? फनकारा समीना कंवल जी कल्चर डिपार्टमेंट ऐं सिंध हुकूमत छो मदद नथी करे? तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आया आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी बटन ते क्लिक करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक तरफ़ त कोयले सिंध गुलूकारा समीना कंवल। फनकारा समीना कंवल गरीबाबाद वारे इलाइक़े नवाबशाह सां ताल्लुक़ रखे थी। पाण लोक गुलूकारा ज़ेबो निसा जी धीउ पिणु आहे जेका जीजी ज़रीना बलोच सां गॾु ॻाईंदी हुई। समीना कंवल उस्ताद जुमन जी पिणु शागिर्दियाणी आहे। फनकारा समीना कंवल जी डेट ऑफ बर्थ 4 जनवरी 1965 ईस्वी आहे। हिन फ़नी शुरूआत मेलनि खां कई ऐं बाद में रेडियो ऐं टीवी ते काफ़ी पिणु मशहूरु थी। हिन खे बेपनाह मक़बूलियत बहन वारी छोरी छलो काॾे कई खां बेपनाह मक़बूलियत मिली। फनकारा समीना कंवल आसिफ अली ज़रदारी ऐं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जी शादी ते बि हिन खां परफॉर्मेंस वरिती वई ऐं बिलावल भुट्टो पैदा थियण जी ख़ुशी में बि हिन खां परफॉर्मेंस वरिती वई। हींअर गुलूकारा समीना कंवल गले जे कैंसर में पिणु मुब्तला आहे। कल्चर डिपार्टमेंट तरफ़ां 1 लख जो चेक जारी कयो वियो ऐं सिंध टीवी न्यूज़ तरफ़ां उन 1 लख जे चेक खे 10 लखनि जो चेक पिणु ॼाणायो वियो आहे ऐं पीपुल्स पार्टी सां ताल्लुक़ रखंदड़ आशिक़ हुसैन ज़रदारी तरफ़ां 1 लख कैश पिणु जारी। समीना कंवल तरफ़ां आसिफ अली ज़रदारी ऐं मोहतरमा फरियाल टालपुर साहिबा खे सरकारी ख़र्च ते इलाज कराइण जी अपील। जेकॾहिं वीडियो पसंदि अचे त असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी बटन ते क्लिक करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। मिलंदासीं कंहिं नए वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।